साथियों अस्सलाम वालेकुम। हुसैन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। हिते दुबई में वॾियूं वॾियूं कहाणियूं थियनि थियूं ऐं हीउ जेॾो ज़बरदस्त ख़ूबसूरत ऐं क़ानून ते अमल कराईंदड़ शहर आहे, ओतिरियूं हिते वॾियूं कहाणियूं बि आहिनि। हिते छा छा मूं सां वियो वापिरियो आहे या केॾा तजुर्बा थिया आहिनि, उनजो ज़िक्र बि आउं तव्हां सां ज़रूरु कंदुसि। पर अॼु आउं ख़ुसूसन हिकु अहिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां जेका तमामु हैरान कुन, परेशान कुन ऐं उन में ठगी ऐं चीटिंग जो वॾो अमल दख़ल आहे। मूंखे हिकिड़ी छोकिरी सिंधियाणीअ फ़ोन कई। उन मूंखे चयो त अदा, मूं तव्हांजो नंबर सोशल मीडिया तां वरितो आहे। मां सिंध जे फलाणे शहर जी आहियां, मुंहिंजो हीउ नालो आहे, ऐं तइलीम याफ़्ता आहियां, मूंखे नौकिरी वठी ॾियो। मूं हुनखे चयो त मुंहिंजी भेण, तुंहिंजी वॾी महिरबानी, तूं मूंखे हिन लाइक़ु सम्झो, पर आउं हिते पाण मज़दूरी कंदो आहियां। दुबई में मज़दूरी कयां थो त आउं तोखे का नौकिरी नथो वठी ॾेई सघां ऐं आउं तोखे को ॾस पंधु बि नथो ॾेई सघां, तोखे को जांसो बि नथो ॾेई सघां। पोइ उन खां मूं माज़रत कई। चलो किसो ख़तमु। कोई 8 ॾींहंनि खां पोइ उन वरी फ़ोन मूंखे कई। उन अधीअ चयो त हुसैन अब्बास साहिबु, तव्हां वाक़ई हिकिड़ा जीनियस क़िस्म जा माण्हू आहियो ऐं वाक़ई तव्हांजी घटि माण्हुनि सां लॻंदी आहे। सोशल मीडिया ते तव्हांजा प्रोग्राम बि ॾिसंदी आहियां। तव्हां थोरो जेको आहे सो भोतार के निज़ाम ऐं ॿियनि सभिनी मामलनि ते सख़्तु आहियो ऐं तव्हांजे प्रोफाइल जी बि ख़बर पई आहे त तव्हां ते केस बेस बि थींदा रहंदा आहिनि। त मूं हुनखे चयो थी, तव्हांजी महिरबानी, तव्हां फ़ोन कई आहे, को हुकुम, को कमकार। उन चयो त हिते UAE में हिकिड़ा सिंधी वाक़िफ़ आहिनि, दोस्त आहिनि, हिकिड़ो उन्हनि जो टोलो आहे। उन्हनि मूंखे घुरायो त तोखे नौकिरी वठी ॾींदा। पोइ आउं उन्हनि सां वियसि, मिलियसि, कचहरी गपशप ऐं उन्हनि सां चई पोइ 2-3 ॾींहंनि खां वठी इहो तइ लिख रहियो ऐं मानी टिकी बि मुमकिन आहे त कचहरी का ॿी बि अॻिते थी हुजे। ख़ैरु, उन्हनि चई त मूंखे चयो त तोखे फलाणे हंधि नौकिरी वठी था ॾियूं पिया, तुंहिंजे नौकिरी जो ऑर्डर थी वियो, तुंहिंजो इंटरव्यू कराईंदासीं। चई ॿियूं बि 2 छोकिरियूं हुजनि। चई त इहा हुननि ॻाल्हि कई। उनखां पोइ हुननि इश्तिहार छपाए छॾियो त असां सिंध मां ईंदड़ फलाणनि भेनरुनि खे नौकिरियूं वठी ॾिनियूं, नौकिरियुनि सां लॻी वियूं आहिनि। उन्हनि ग्रुप में हिक ॿिए खे मुबारकूं ॾियणु शुरू कयूं ऐं चयूं त असांजो वाहिद ग्रुप आहे जेको सिंध जा कमु करे थो। द सिंधेट ॿियो टियों वॾो, माना हिकिड़ो हुननि मीरासी वांगुरु धूल वॼायो। अच्छा, मूंखे इहा हैरानगी थी त यार, हिकिड़ी न्याणी सां एॾी वॾी चीटिंग। मूं चयो पोइ हुननि तव्हांजे इंटरव्यू खां पहिरियां ई इश्तिहार छापे छॾिया? चए हा, अञा इंटरव्यू थियो ई कोन, हुननि मुबारकुनि जा इश्तिहार छापिया त छोकिरियुनि खे नौकिरियूं वठी ॾिनियूं। अच्छा, मुंहिंजो पोइ हाणे छा थियो? चए मूं हुननि खे चयो त तव्हां त अञा मुंहिंजो इंटरव्यू ई न करायो आहे, मूंखे जॉब ई कान मिली आहे, तव्हां वरी मुबारकूं पिया ॾियो हिक ॿिए खे। त हुन चयो त परेशान न थी, तुंहिंजी नौकिरी थी वई आहे। चलो, मां चई मां बि ॾाढी ख़ुशि। ऐं चई मूंखे कुझु माण्हुनि मैसेज कया त तव्हांजी नौकिरी थी वई आहे। त मूं हुननि खे चयो हा, मुंहिंजी थी वई आहे, छाकाणि त मूंखे हुन ग्रुप वारनि चयो त कोई तोखां पुछे त तूं चयो हा नौकिरी थी वई आहे। चई 3-4 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजो इंटरव्यू थियो हिकिड़ी जॻह ते। उते वियासीं, उते उहे मिलिया दोस्त। उन्हनि चयो त हितां तुंहिंजो कमु थी वियो आहे, हाणे फलाणे हंधि वञु। पोइ वरी आउं उते वयुसि। उते जो वियुसि त हुननि चयो त बसि तुंहिंजो इंटरव्यू थी वियो। मूं चयो पोइ छा थियो? चई आउं इंतज़ारु कंदी रहियसि त केॾी महिल ऑफर लेटर अचे थो, केॾी महिल कॉल अचे थी, ऐं जॉब ते चढ़ंदसि। चई कुझु बि न। चई पोइ मूं जॾहिं हुननि खे चयो त मुंहिंजी नौकिरी बि कान थी, मुंहिंजो तव्हां इश्तिहार बि छापिया, ऐं तव्हां छा कयो? त हुननि चयो त तो में क़ाबिलियत कान आई, उन करे तुंहिंजी नौकिरी न थी। चए मूं हुननि खे चयो मुंहिंजी क़ाबिलियत कान आई, ठीकु आहे, पोइ तव्हां इश्तिहार त छो छापिया? चए उन खां पोइ हुननि मूंसां राब्तो करणु छॾे ॾिनो ऐं चई इहा सूरत हाल आहे हिते जे दुबई में सिंधी दोस्तनि जी। ऐं मां हुन अधी खे कोन ॿुधायो त हितां जा जेके नामनियाद जेके हितां जा समाज सुधारक आहिनि,
उन्हनि ऐं मुंहिंजी फ्रिक्वेंसी मिले कान थी। जेके बि सिंध में मुंहिंजा दोस्त आहिनि मूंखे सुञाणनि था, मुंहिंजी तबियत खां वाक़िफ़ु आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे त असां सां सच जी एॾी का लॻाव आहे जो असां ते केस बि थियनि था, असां सां वॾियूं जुठियूं, माना असीं तनाव रहिजी वञूं था, पर असीं कंप्रोमाइज़ ठगनि सां नथा करे सघूं। हाणे मूंखे हैरानगी आहे त बाबा जेकॾहिं तव्हांखे उन सिंधियाणी छोकिरीअ खे नौकिरी न वठी ॾियणी हुई त हुनजा मुबारकुनि जा इश्तिहार छो छापिया? हुनखे चयो आहे बाबा कोशिशि कयूं था, नौकिरी मिली वई त ठीकु आहे, वरी अॻिते बि कोशिशि कंदासीं। माना हीउ अहिड़े क़िस्म जो धंधो छो थो हले? दुबई में हालांकि समाज सुधारक कुझु माण्हू आहिनि जंहिंजो मां ईंदड़ प्रोग्राम में ज़िक्र कंदुसि अॻिते हली, त उहे तमामु सुठा माण्हू आहिनि, उहे पंहिंजे वित वसार माण्हुनि जे लाइ कमु कनि था। पर हिते अक्सरियत जेकर आहे उहा माण्हू खे जानसो ॾिए थी, ऐं जानसो बि पंहिंजी कूड़ी, छाकाणि त उहे पीपल्स पार्टी मां निकितल माण्हू आहिनि न, पंहिंजी कूड़ी जेका आहे सा वॾाई पेश करण लाइ, पंहिंजो पाण खे प्रोटोकॉल ॾियण जे लाइ, पंहिंजी माना बड़ाई पेश करण जे लाइ माण्हुनि खे जानसो फूशर। भाई असांखे ख़बर आहे त छा थो थिए। ऐं मज़दूरी कंदो आहियां, मतिलबु मूं कॾहिं बि इन शइ जी खे को आर त कोन सम्झो आहे। ऐं सिंध में कलम जो पोरियो कंदो, हिते बि आहियां मज़दूरी कयां थो। पर माण्हुनि खे जानसा ॼण, ख़ुशूसन नियाणियुनि खे, छोकिरियुनि खे, ऐं उन्हनि खे जानसनि में आणे, ऐं पोइ अजीब मामला आहिनि। मूंखे हिकिड़े ॿिए दोस्त वॾियूं कहाणियूं ॿुधायूं, ऐं मां उहे ॿुधाईंदे बि शर्मदा थियां थो, पर आउं ज़रूरु वंड कंदुसि त हिते इहो छा थी रहियो आहे, छो थी रहियो आहे। हितां जेके सिंध में नियाणियूं सिंध मां हिते अचनि थियूं, तव्हां उन्हनि जी मदद नथा कयो त छॾे ॾियो उन्हनि खे, वीचारियूं पाण ई पंहिंजे रोज़गार खे ॻोल्हे वठंदियूं। पर उन्हनि खे आसिरे में रखे, उन्हनि खे जानसा ॾियण, ऐं अलाए ॿियो छा छा थो थिए यार। आउं कोशिशि कंदुसि, बहरहाल सच साम्हूं आणण जी कोशिशि कबी रहे बि। दुबई में सुठा माण्हू बि आहिनि, बहितरीनु माण्हू बि आहिनि, पर दुबई में झांसे ॾियण वारा बि खोड़ आहिनि। उन्हनि खां रांग नंबरनि खां बचियो वञे।